मां मोमिन आहियां, मां मुसलमान आहियां। मुंहिंजे दिल में अहिड़ी ॻाल्हि जेकॾहिं आई बि आहे त मां इन खां परे भॼां। मुअरिज़ून, मुंहिंजी इहा सिफ़त हुजणु खपे। पर अफ़सोस सां चवणो थो पए त हाणे जे दौर जे एतबार सां असां धोखे ॾियण खे पंहिंजी होशियारी सम्झी, असां कूड़ ॻाल्हाइण खे पंहिंजी कामयाबी सम्झी, ऐं कूड़ जो गुनाह असांजे तसवुर मां बि ख़तमु थी वियो। धोखे ॾियण में असां एतिरी होशियारी सम्झीसीं जो धोखे जो जेको गुनाह आहे उहो गुनाह ई असांजे दिलि मां, ज़हन मां, सोच मां, तसवुर मां निकिरी चुको आहे। छो त असां उनखे लेबल ई चेंज करे छॾियो। धोखे खे असां लॻायोसीं पंहिंजी होशियारी, ऐं होशियारी जेका आहे उहो नेक कमु आहे। बसि अॻे माण्हू खे धोखो ॾियूं था। अल्लाह पाक फरमाए थो त इहा मोमिन मुस्लमान दीन वारे जी सिफ़त न हुजणु खपे। ॿी सिफ़त थी, टी सिफ़त आहे वल्लज़ीन हुम लिज़्ज़काति फ़ाइलून। मोमिन मुस्लमान दीन वारो माण्हू जेको हूंदो आहे उहो पंहिंजे माल खे साफ़ शफ़ाफ़ ऐं पाक करण जे लाइ ज़कात वारे टाइम ते ज़कात अदा कंदो आहे। इन में अल्लाह तबारक व तआला हिकिड़ी सूरत रखी आहे, हिकिड़ी कंडीशन रखी आहे त जंहिं मुस्लमान मोमिन ते ज़कात लागू थिए उहो ज़रूर ज़कात अदा करे। ज़कात फर्ज़ आहे, पर उहो अदा करे जंहिं ते लागू थी रही हुजे। उन जूं मुख़्तलिफ़ सूरतूं आहिनि। इहे मुख़्तलिफ़ सूरतूं इंशाअल्लाह ॿिए दफ़े तव्हांजे साम्हूं बयानु रखिबियूं। सिफ़त जे एतबार सां चवां पियो त जेको अल्लाह जी राह में ख़र्च कंदो आहे उहो ईअं सम्झे त मां अल्लाह जी राह में ख़र्च करे रहियो आहियां। अल्लाह खे असांजे माल जी ज़रूरत नाहे, अल्लाह खे असांजे अमलनि जी ज़रूरत नाहे। असीं मुस्लमान मोमिन दीन वारा जेको अमल कयूं था उहो पंहिंजे लाइ था कयूं। असीं मुस्लमान मोमिन दीन वारा जेको ख़र्च कयूं था अल्लाह जी राह में पंहिंजे लाइ था कयूं। अल्लाह पाक खे असांजे माल, मिल्कियत, इबादतुनि, रियाज़तुनि जी ज़रूरत नाहे। हिन पूरी काइनात में जेकॾहिं अल्लाह तबारक व तआला जी इबादत करण वारो केर बि न हुजे, रब साईं जी खुदाई पोइ बि हूंदी। रब साईं जी रुबूबियत, अल्लाह पाक जी ख़ालिकियत, अल्लाह पाक जी राज़िकियत उहा पोइ बि हूंदी। पूरी काइनात में केर बि कलमे पढ़ण वारो न हुजे, पोइ बि अल्लाह तबारक व तआला जी उहा रुबूबियत ज़रूर हूंदी। असां मुस्लमाननि मोमिननि खे घुर्जे त असां पंहिंजो पाण में इहे सिफ़तूं पैदा कयूं त जीअं कामिल मुस्लमान वारा थी वञूं, कामिल ईमान वारा थी वञूं, कामिल दीन वारा थी वञूं। जेकॾहिं असां में सिफ़तूं घटि आहिनि, माना कूड़ ॻाल्हाइण जा आदी आहियूं, धोखे ॾियण खे होशियारी सम्झूं था, पोइ असांजे ईमान जी कमज़ोरी आहे। उन ईमान जी सफ़ाई कयूं, उन ईमान जी ट्यूनिंग कयूं। जेकॾहिं ईमान जी ट्यूनिंग कंदासीं, ईमान खे सही कंदासीं त पोइ कामिल मुस्लमान थींदासीं। जॾहिं कामिल मुस्लमान थींदासीं त असांखे कूड़ ॻाल्हाइण खां नफ़रत, धोखे ॾियण खां नफ़रत, इन्हनि ॻाल्हियुनि खां जॾहिं नफ़रत थींदी त इन्हनि ॻाल्हियुनि खां नफ़रत इन करे थींदी जो दिलि में ख़ौफ़ पैदा थींदो। पोइ ख़ाशियून वारा सिफ़त वारा थी वेंदासीं। जॾहिं ख़ाशियून वारी सिफ़त वारा थियासीं, डप ड्रिज अल्लाह पाक जी ख़ालिकियत, रुबूबियत असांजे दिलि में अची वेंदी, पोइ मोमिन थींदासीं।